में करीब आका जो पाड़ो कचरी नसीब फरमा। ओ मौला ए करीम जेके भी साईं बाबा रहमतुल्लाह मेमन साईं इनायतुल्लाह उस्ताद असदुल्लाह साईं सनाउल्लाह साईं जेके भी साईं वारनि जा करीब हे फ़ानी दुनिया छॾे विया आहिनि उन्हनि सभिनी खे करीम आका जो पड़ोस ऐं ग़ुलामी जन्नतुल फिरदौस में नसीब अता फरमा। मौला अॼोको साईं ख़ादिम हुसैन मेमन साईं जो बाबा फराद हुसैन मेमन साईं जो ख़ैर साजिद अली आबिद साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला दस्तगीर जे महीने में रबियल सानी रबियल गौस महीनो अॼु दस्तगीर जी 11 भी थी आहे। ओ मौला फरादन साईं जी ख़ादम साईं जी अॼोकी ग़ुलामी अॼोको ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला हे घर ऐं घर वारा अमड़ियूं न्याणियूं तुंहिंजे साम आहिनि तुंहिंजी पनाह में आहिनि। इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा बीबी सकीना जो वास्तो थी हिननि जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। साईं ख़ादिम हुसैन साईं जी जेका चोरी थी हुआ वापस मिले उन्हनि चोरनि खे ख़ौर करी आ दुआ क़बूल फरमा। ओ मौला मां तुंहिंजे दर सवाली आहियां मुंहिंजी इहा दुआ क़बूल फरमा। ओ मौला हिननि घर वारनि खे तुंहिंजी अमान आहिनि तुंहिंजे सामान हिननि खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान अता फरमा। बाबा हाजी साईं खे बाबा हाजी हिज़्बुल्लाह साईं बाबा खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। एहसान अल्लाह मेमन साईं खे साईं जे भाइरनि खे अम्मा खे न्याणियुनि मुंहिंजे न्याणियुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं इल्ताफ़ हुसैन साईं खे साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। ओ मौला फरादन साईं वारनि जे रोज़गारनि में क़यामत ताईं ज़ाहिरी ग़ैबी गंज बरकतूं ॾे कॾहिं न खुटे हिननि जी रोज़ी हिननि खे ज़ाहिरी ग़ैबी गंज 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 मिठे मोहम्मद जे सदके अता फरमा। ओ मौला बाबा हाजी हिज़्बुल्लाह साईं जी पारत अथई साईं जे बचड़नि जी पारत अथई हिननि जा बच्चा घर आबाद फरमा। साईं सैफुल्लाह नक्शबंदी साईं खे सैफुल्लाह साईं जे बचड़नि खे सेहत अता फरमा। मोहम्मद ज़ीशान साईं खे नौकरी अता फरमा। साईं गुलज़ार फुल पोटो साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। जुमिले जेके भी दुआ जा हथ खयूं वेठा आहियूं असां सभिनी जो अॼु बेड़ो तार। जेके भी मेमन हिन दुआ में वेठा आहिनि अम्मा ख़ातून जन्नत जे बचड़नि जो वास्तो थी हिननि खे क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला महबूब जी सारी उम्मत खे फ़िरका वारियत खां बचा। ओ मौला हर मोमिन खे पंहिंजे घर में लख दुरूद पाक पढ़ाइण नसीब फरमा। सॼे सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में मोमिननि जे घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ मुंहिंजी क़बूल फरमा। आका जी उम्मत खे क़यामत ताईं फ़िरके वारियत खां बचाओ। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ऐं मौलाए साईं जेके प्रोफेसर शहर साहब जो शहज़ादो साईं अज़ीज़ुल्लाह खे सेहत जे अबे अम्मा खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। फरादन साईं ख़ादिम साईं जंहिंजे लाइ दिलनि में सोचनि था उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। असां सभिनी जो बेड़ो तार। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।